आखिर छा ॻाल्हि आहे रुस्तम, छा ॻाल्हि आहे? जीअं गहणे खां वापस मोटिया आहियूं तूं ख़ामोश लॻी रहियो आहीं। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कमाल खान कहिड़े मक़सद ख़ातिर हिक ग़रीब जी धीउ सां शादी करण लाइ तयारु थी वियो आहे। दिल खे भंइजी वई हूंदसि। जेकॾहिं कमाल खान राणीअ सां शादी करणु चाहे थो त पोइ मूंखे छा करणु घुर्जे? छा मां पंहिंजे हुन दुश्मन खे माफ़ करे छॾियां जंहिंजे मौत जूं वधा थो बासूं बासी थो, जंहिंजे ख़ातिर मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी? छा अहिड़े शख़्स खे माफ़ करे छॾियां जेको मुंहिंजी भेण जो क़ातिल आहे? छो उनखे माफ़ कंदासीं रुस्तम, छो उनखे माफ़ कंदासीं? जंहिं माण्हूअ मूंखे मौत जे कश्मकश मां ॿाहिरि कढियो, उन्हीअ माण्हूअ उन कयल थोरे जे एवज़ मूंखां कमाल खान जी ज़िंदगी घुरी आहे। जेकॾहिं गहणो मूंखां मुंहिंजी ज़िंदगी घुरे हा त मूंखे ॾुख न थिए हा, पर खिलंदे खिलंदे पंहिंजी जान जो नज़ारो ॾेई छॾियां हा। पर गहणो मूंखां मुंहिंजी भेण जे क़ातिल जी ज़िंदगी न घुरे हा। रुस्तम, जेकॾहिं तूं पंहिंजे वाइदे खे पाणी ॾियणु चाहीं थो त असां कमाल खान खे मारे छॾींदासीं। इहो असांजो तोसां वाइदो आहे। हा रुस्तम, असां तोसां वाइदो था कयूं त तुंहिंजी भेण जे क़ातिल खे असां ज़िंदा कोन छॾींदासीं। न मंसूर न, जेकॾहिं मूं वाइदो कयो आहे त उनजी पालना बि कंदुसि। जेकॾहिं कमाल खान राणीअ सां शादी करणु चाहे थो त पोइ मूं हुनखे ज़िंदगी बख़्श कई। हाणे न मां हुनखे मारींदुसि ऐं न मुंहिंजे कंहिं दोस्त मां हुनखे नुक़सान पहुतो। आई गाल से बुध एडा होडा लौड़ा न हण अना घर में बैठी आया। हां जने घर में न हो जान वो घर में ज्यान करण ला सोचे अच जाए। फिलहाल तू हिता टर त टंगू न भञाए। आड़ी खैरा दे सिर दे खैर हो जे बा तोड़े ना तो दे आई मां भागुल जे घर थी वना पई। छा बुधई भागुल जे घर थी वना पई। बाकी तू हर पर पाजे निड़िए ते जोर दई पाजो काकड़ो न के हल हल आऊं चवे थी हल हेता शर्म आई तिखी थी तो सोटो खणी अची टंगू न कुटियाए। अड़ी खैरा जे सिर दे खैर हो जे मुजो टंगू छा कटिंदी है मां थी चवाए तब घर वनी पाजे कारे कुम जो टंगू कटे। हां मोके हाथ लाए ना तनी निड़ी वठे उछलिया है ते नालिया में। अरे हल हल नीची बेचारी वठे हल 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 तिकी थी। अड़ी गाल है जाती पई जे न मोटे घिटिया मो भी लंघिया त पो पाण के साए लेंगे न दसंदी। हां मां वदा थी वन्या तू मुके वरी अच्छी दिखार अच्छी तो दिखार चोर हल 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 बेचारी समझे और ये समझे अलाई साथी पई मां थी चवाई जनी मा को तारो कर अड़ी मुखों हवाए बिट गई थी उहा भी मुझे बरसा नथी लगाई तू छाए तके अच्छी दिखारे थी तू हल आ अच्छी दिखारे थी हल हल जो तो के मौत तो थो सद करे पियो पर तारो थी करे वनाए माके कम आ जरूरी भागुल दे। हां और ये समझे अलाई साथी मां है न घिटिए जे गंद जे तो हिन जे दर जे बरसा लग जत जो माखे आसे कतो। ये कान सुधरदी डाणी ये कान सुधरदी अजी नाती विहाणो खणी वने। हां चंगो जो बैठी उस घर में
जो खुदा जी पैस वाहे न्यास अज इनके कान छड़ी दस हाण पत्थर तू हाण अज दिस तो तके केड़ो चढ़ दियो कया प्लीज खुश है यो भागोले बिजली काने का घर यो तो यो मो खगो मथो खाई वियो चरियो करे छडियो थई असली सुकून ही कोने घर में मथे में पियो आ सख्त सूर सोचाए में त वना थी भागोल दे घड़ी खन हली वन तुझे कमरे में आराम कया हां दिया है भी तुझो पांचो ही घर आए भली हली अंदर आराम कर पर गाल बुधो को अचे वने न त असली न बुधाए जानी त को खैरा हिते आ खबर खैरा किथे आ खेरा खेरा ते काने खैरा ते काने तो पक मार पवे ये कम तू जन पी त म तुजी टंगू त मता मता माई ने मुख लठाई थई परते थी मता मुख लठाई थई पी त म तुजी खबर थी तू समझी छाती पड़े पाण के तू हे कर तो क्या भाई छटी दस माई मार पवई का गुडाई भनी छजे ऐसा यो तो दिलावर खान जे गोठ जो कुत्तो हाने जेका वणे वसो तादी कयोस बाबा साईं हाने तो कुछ कावड़ घटाए या एक बबियो फसाए चो कमाल खान यह शुरुआत दिलावर खान कई है उन जो जवाब तो देणो पांदो न ऐसा मैं मिस्किन है अरे बस कर कढाने जुबान काकड़ी मा बाबा साईं तहां तकलीफ छता क्यों मजहर जुड़ेल जे हवाले कयोस पाणे कम पूरो करे छड़ी बाबा साईं हिन जे गोठे माण्हू सा कुत्ते जड़ी तादी कई हिन कुत्ते सा भी एड़ी तादी थियो खपंदी आ हां हाने थींदो मलाखड़ो हेडा तहा बे ए हेडा दिलावर खान जो नमूनो दिलावर खान जा नमूना हाने तू हिता भज भरी पई जान छड़ाए तहा बई बुधी छड़ियो जेकर ही तहा का भरी वियो त तो पिनी जो एड़ो असर कंदस कि दिलावर खान तहा जो जको मौकारो करो उन का वधीक तहा जो कारो मौकदस हाणे शुरू थे मलाखड़ो कमाल खान हाणे शुरू थे मलाखड़ो अरे भज दिलावर खान या नमूना छोटी रोई पाजी अखिन जो पानी चुका है चाचा तू छाते चवे तमा रोई करे पाजी दिल जो बोझ भी हर को न कया अम्मा मां तो जो गुनहगार है मां तो जो गुनहगार है न चाचा न ये न चो मुझे किस्मत है एरिया है चाचा उन्हें भी कोई तू छातो करे सके यो खबर है केर मरियो जो भाई पार था कढो तो जे मौत जा पार बैठा था कढाऊं पार बाबा ये मुखे भी खबर है तो तू मुझे मौत ते केतरा पार कढले तुझे मौत ते मां बड़ा बड़ा तकलीफ बाबा ये दंद न गठो तहक न बे मुझे मौत का पिरियो मां तो के मुकाम भेरो करे दुस और ये टहक वई मलाखन जगाड़ी जाए मुखे खबर आता कि मैं बहुत मौजो थी दो
जो कुत्ता ॾाढा ॾुखिया मरंदा। बाबा फसी न कटे जाए त कर तू सारी पपड़ न कटी छजाए। चाचा तू छड़ा दा मजो के यो होश में ना है तू अंदर हल। तू परे थी मां, तू परे थी। अरे हलाए बंदूक। मां तो चमाए बाबा मुड़ मुड़। अरे गोली हलाए तू। मां तो चमाए मुड़ बाबा। अरे गोली हलाए। अरे तू ठीक है तू बाबा पर करना। संभाल भजे के बाबा संभाल। होश में आ स्त्री मचस। अम्मा, ओ मुझे अम्मा। सादी गालो हल्दी रंग झर घर घर सादी गालो हल्दी एक जे मुंह में दे। बाबा गुलाम कादिर चाय तक दिया। बाबा उधर बंदा अगम पहिरियों हिसाब बराबर कयो पोइ नओं कंदो शुरू। ओ गुलाम कादिर भॻा कोठाणी हिते ई आहियूं। उहो चांहि प्यारींदो वञो ऐं खातो लिखंदो वञे। अॻे पोइ बाबा तोखे हिसाब किताब जो मिलंदो न। पर न बाबा हाणे खीर ऐं खंड जा बि पैसा कोन था निकिरनि। गुलाम कादिर चांहि त सफ़ा का कदकपति पिया कदकपति। खोड़ चाहियूं बचाया खोड़। छोकरा बचाए खे फर्स्ट क्लास चांहि पिया। अरे हिनखे प्यारींदो मज़ो सां ॾोह कयो। ॾिस गुलाम कादिर जेकर हिनखे चांहि पीआरे थो न त पोइ असांखे बि चांहि पीआरणी पवंदी। अगरि इहो कंहिं कयो मथे कयोसि त कुत को थो ॾियांसि। मूंखे ख़बर न आहे मां खूनी माण्हू आहियां। अरे बाबा ये चाचा ही थे ॿियो वरी केरु चवंदो। अरे पोदा तो चयो। हा मूं चयो छा कॾहिं पोदा पिती अथई असां सां गॾु किस किस न कर त ॼाए न ज़म तक असां वटि अखु नी मानो छा कंदे तूं मूंखे। हा ये पिती के नहीं न घुटो ॾींदो मैं त ओबरासी बि कोन ॾींदो ॿुधाए थो। गुला कादिर रोक परला वे बाबा वे। अरे मूंखे दोक जल्दी दोक मुंहिंजी कहिड़ो त मथे चढ़ी त मां पोइ कुत करे छॾींदुसि। अरे बाबा खुदा खे मञो मूंखे ॾिसो क़ुरान खे मञो झेड़ो न कयो वेहो। हल ठीकु आहे तुंहिंजे करे छॾियां थो हल पोदा करे छॾिया जी हल पड़ा निकल तूं ॿाहिरि निकल त मां तुंहिंजी टीह खणंदो आहियां। पोदा तूं असांजी पग केॾा सुठो न आहे कयो। तूं हल चाची खेॾा वटि हल। अरे तूं बि वेह त कुत न कयां असांजी पग जी किथे तूं ॾिसी वेठो। असां वॾा खूनी मानो ऐं अॼु खां पोइ होटल ते निकिराए छॾिया अलाह बचाए खूनी होटल। इन खां अॻु में जो थी हिते को नुक़सान थी पवे तूं ऐं मारा तयारु थियो त मां तव्हांखे घोट छॾे अचां। पुट अलाह ख़ैर कंदो। बाबा अलाह त ख़ैर कंदो पर जेकॾहिं असां पंहिंजे पेर ते पाण को आड़ो हणंदासीं ज़ाहिर आहे ज़ख़म त रसंदो न। मामा मां त हिते कुझु ॾींहं घुमण आई हुयसि। जेकॾहिं बाबा या दुश्मन हिते बि पहुची वञनि था त हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। अदा इहो खानो हिते त छा पर उते हवेलीअ मथां बि लामारा ॾींदो रहे थो। हिननि खे ॻोठ मोकिलण खां सुठो आहे त खानो तोखे ॻोठ में नज़र अचे थो न त रोकीस। बाबा हू आहिनि लोफर माण्हू असां उन्हनि सां दुश्मनी छो विया आहियूं। अदा जेकॾहिं तव्हां पंहिंजो इन में भलो चाहियो था न त पोइ भली असांखे वापसि छॾे अचो। पर अम्मा बस मायरा बस घणो घुमियासीं। मुंहिंजी अम्मा हिन चक्कर न त ॿियो चक्कर घुमी सघिजे थो। फिलहाल एहतियात लाज़मी आहे। हा त बाबा पोइ असां अॼु हिते आहियूं ऐं सुभाणे साजुर सां निकिरी वेंदासीं। ठीक आहे आदि सुभाणे तव्हां सामान ठाहे रखिजो मां तव्हांखे छॾे ईंदुसि। खानू कुर्बान मारिजी वियो अकबर खे पुलिस गिरफ़्तार करे वई। छा कुर्बान मारिजी वियो ऐं अकबर खे पुलिस गिरफ़्तार करे वई। हा खानू कंहिं मारियुसि का बि ख़बर नथी पवे। छा तूं अकबर सां नहीं मिलियो छा? हिकर सोचम त मिली अचांसि पर सोचम त जे पुलिस जे मूंखे विहारे छॾिया त पोइ इहा ख़बर तव्हांखे केरु पहुचाईंदो। ॾाढो बुरो थियो दिलबर ॾाढो बुरो थियो। हाणे छा सलाह अथई खानू? हाणे वापसि वञणो पवंदो वरियाम। जेसिताईं मां वापसि न वेंदुसि तेसिताईं अकबर जी ज़िंदगी जेल में सड़ी ॻरी ख़तम थी वेंदी। हा खानू
तू ही भज डुक कंदे त अकबर के छडाए सघूं था। जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत आहे त मां बि तव्हां सां हलां। नवराम तुझी इहा ई महिरबानी जो तू मूंखे हिते साथ ॾिनो। बाक़ी दोस्ती छाजी आहे खानू? दिलबर छा ते आयो आहीं? जी पे बिहार आयो आहियां। किथे आहे? ॻोठ ॿाहिरों पके ते बीठल आहे। वराम पोइ मोकिलाईंदा न खानू हलो मां बि तव्हां सां गॾु हलां पके ताईं। न मुड़ में तोखे अकेलो कीअं छॾिबो?